डेरोलाल लॻे ॻोठ सचू अबड़ा जे रहवासियुनि जो वापदा अख़्तियारनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ॻोठाणनि ॼामल हा ॾिनो अबड़ो जावेद अबड़ो एजाज़ अबड़ो मोहम्मद हाशिम अबड़ो गुडू अबड़ो अली शेर अकबर हाजाणो हसन हाजाणो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दायो आहे त 2 महीननि खां ॻोठ सचू अबड़ा जे बिजली बकायाऊं ॼाणाए काटी वई आहे। हुननि चयो त ॻोठ जी काफ़ी माण्हुनि जा बिल क्लियर हुजण बावजूद बि ॻोठ जी लाइट बहाल नथी कई वञे जो सबबु ॻोठाणा सख़्त अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि चयो त इलाइक़े में नज़ीर खोसे जी मार्फत वापदा वारनि रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। हुननि निगरान वज़ीर आज़म ऐं निगरान वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त वापदा मटियारी ख़िलाफ़ क़दम खणी ग़रीबनि जी बिजली बहाल करे ख़ानगी तौरु रखियल माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।